अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। पेश आहे ॻڙھي यासीन खान KTV जे स्पेशल रिपोर्टर क़ादरदाद महर जी रिपोर्ट। सिंध जे नाले वारे क़ानूनदान शाहिद हुसैन सोमरो जी ॻڙھي यासीन प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस। हिन ॻाल्हाईंदे चयो त उमे रुबाब सिंध जी मज़लूम न्याणी आहे। उमे रुबाब समेत सिंध जे हर मज़लूम सां हर वक़्तु गॾु हूंदुसि। में अचणु खपे छो जो तव्हां ॾिसो त हिते खोड़ सारी औरतुनि जा बि इंसिडेंट थियनि था त हिते असां वटि अहिड़ी का लेडी डॉक्टर वग़ैरह बि मूंखे ख़बर पई त नाहे। उन जे लाइ बि मां गुज़ारिश कंदुमि DSO साहिब खे त हू कोशिशि करे ऐं मां कोशिशि कंदुमि कराची वञी सेक्रेटरी हेल्थ साहिब सां मिलां ऐं उन्हनि खे बि गुज़ारिश कबी त असांजे ॻड़ھي यासीन जे लाइ कुझु सहूलियतूं ॾियूं। उन्हनि जे लाइ गुज़ारिश कबी SSP साहिब खे तइलीम जे लाइ गुज़ारिश कयूं पिया असां तव्हांजो EDO साहिब खे ऐं तव्हांजे MPA साहिब खे त कुझु मूंखे ख़बर पई त स्कूल जेके आहिनि उहे बंदि पियल आहिनि ऐं उन्हनि में हिकिड़ी छित कोन्हे कंहिंमें कुझु कोन्हे त उन्हनि ते बि को तवजो ॾिनो वञे त जीअं उहे बहितर थी सघनि। असां पंहिंजे ॻोठाणनि खे पंहिंजे इलाइक़े वारनि खे ओन कयूं त हीअ असांजा आहिनि, असां हिननि जा आहियूं। उन्हनि जे लाइ जेतिरियूं असांखां सहूलियतूं मूंखां थी सघंदियूं मां उहो ज़रूरु कयूं। असां बिल्कुलु सरदार ज़ादा ज़ुल्फ़िकार कमारियो खे असां लीगल नोटिस मोकिलियो आहे अने मुंहिंजे ख़िलाफ़ ऐं स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज दुरानी जे ख़िलाफ़ केस फाइल कयो हुयो त इन्हनि ॿिन्ही पाण में मिली करे मुंहिंजे ख़िलाफ़ लॉबिंग कई आहे ऐं उहो केस अल्हम्दुलिल्लाह उनजो डिसमिस थियो ऐं हाणे मां लीगल नोटिस मोकिलियो आहियां। लीगल नोटिस जो जवाबु न मिलियो आहे मूंखे। हाणे असांजो केस तयारु आहे। हिन दफ़े असां इंशाल्लाह 2 केस कंदासीं हिननि ते। हिकु त सिविल केस थींदो आहे, उन में पंहिंजे अचण जी एतिरी का ज़रूरत न हूंदी आहे। ॿियो असां हिन टाइम क्रिमिनल केस बि कंदासीं। असांजे पाकिस्तान पीनल कोड में प्रोविजन्स मौजूदु आहिनि त जेकॾहिं कोई कंहिंजे ख़िलाफ़ु ग़लति बयानी करे कंहिंजे ख़िलाफ़ु ग़लति लिखे ग़लति ॻाल्हाए त उनजे ख़िलाफ़ु हू कानूनी कार्रवाई थिए। उनजो बि असां लीगल नोटिस मोकिलियो आहे, जवाबु न ॾिनो अथऊं। हाणे इंशाल्लाह हिननि सरदारनि जा जेके तव्हांखे ख़बर आहे सरदार केॾो ज़बरदस्त नालो आहे। असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सरदार चवंदा आहिनि। पर हीअ जेके ज़ालिम सरदार आहिनि असां उन ज़ालिम सरदारनि जे ख़िलाफ़ु आहियूं त एतिरो ज़ुल्म कनि था। पंहिंजी ॾिसो मां पढ़ियल लिखियल माण्हू आहियां, मुंहिंजे घर ते फायरिंग कराए छॾियऊं। ऐं ॿियो इलाइक़े में तव्हां ॾिसो था त मूंखे कल्ह कंहिं दोस्त ॿुधायो त TMS खां पैसा वठनि था। हू गलियुनि रोडनि जा जेके सेक्रेटरी जेके गलियुनि खे सफ़ाई करण जे लाइ उन्हनि जा पैसा वठनि था। इहा मां मालूमात हासिलु करण जे मां लॻो पियो आहियां त मूंखे मिली त मां उन्हनि जा बि सबूत खणी करे कोर्ट में वेंदुसि ऐं त हीअ जेका आहे हिते वधीक करप्शन थिए थी। ऐं बाक़ी इहो आहे त मां विदिन वीक इंशाल्लाह हफ़्ते जे अंदरि ज़ुल्फ़िकार कमारे जे ख़िलाफ़ु